أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم وأرجلهم بما كانوا يعملون يومئذ يوفيهم الله دينهم الحق ويعلمون أن الله هو الحق المبين الخبيثات للخبيثين والخبيثون للخبيثات والطيبات للطيبين والطيبون للطيبات أولئك مبرؤون مما يقولون لهم مغفرة ورزق كريم صدق الله العلي العظيم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وآل بيته أجمعين. अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह सही क़ुरान मुक़द्दस के ॿुधण जे लाइ वेहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। सूरत नूर जी आयत नंबर 24 खां तिलावत आहे। अल्लाह रब्बुल जलाल इन सूरत जे अंदरि ख़ुसूसी तौर ते इन्हनि सुरनि आयतुनि खे नाज़िल करणु फरमायो ऐं उन खां बाद में अॻिते इंशाअल्लाह हयाती रही त वरी अल्लाह पाक इन घर जे अंदरि दाख़िल थियण जा अहकाम ऐं उन जा आदाब ॿुधाइणु फरमाया त तव्हां कहिड़ी हालत में हिक ॿिए जे ओताक में घर में या कंहिं बि परदे वारी जॻह ते दाख़िल थियो उन जो हुकुम छा आहे। अॻिते अल्लाह पाक इन 27 नंबर आयत मां ला तदख़ुलू बुयूतन गैर बुयूतिकुम खां इन वाक़े खे अल्लाह से ज़िक्र फरमायो। आख़िरी आयतूं आहिनि इन वाक़े जूं जेको वाक़ियो 3 खां मां ज़िक्र कयो आहे। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक दामनी में अल्लाह साईं क़ुरान पाक जूं इहे आयतूं नाज़िल करणु फरमायूं ऐं वरी जिन माण्हुनि पाक दामन औरतुनि जे मथां इल्ज़ाम हयो ऐं अॼोके वक़्त में बि जेके बि पाक दामन औरतूं आहिनि उन्हनि जे मथां को बि माण्हू जेकॾहिं अॼु बि इल्ज़ाम हणे थो त अल्लाह जी उन्हनि जे मथां लानत ई नाज़िल थिए। अल्लाह तबारक व तआला खे इज़त प्यारी आहे। जहिड़ी तरह अल्लाह पाक खे पंहिंजी इज़त प्यारी आहे अहिड़ी तरह महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त प्यारी आहे। अहिड़ी तरह इंसान ज़ात जी बि अल्लाह पाक खे इज़त प्यारी आहे। तंहिंजे करे जीअं रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल ख़ल्क़ु अयालुल्लाह मख़लूक अल्लाह पाक जो अयाल अथव। जहिड़ी तरह कंहिंजे ख़ानदान सां जेकॾहिं तव्हां हथ चुरांद कंदा त उनजे वॾे खे ख़राबु लॻंदो, अहिड़ी तरह अवां जेकॾहिं अल्लाह पाक जी मख़लूक सां हथ चुरांद कंदा त अल्लाह पाक खे इहा ॻाल्हि बि ख़राबु लॻंदी आहे। ऐं जेकॾहिं अवां आम इंसान सां हथ चुरांद कयो, वरी जेकॾहिं अल्लाह जो प्यारो बानो हुजे उन सां हथ चुरांद कयो ऐं वरी जेकॾहिं को आलिम हुजे उन सां हथ चुरांद कयो, वरी जेकॾहिं अल्लाह जो प्यारो सहाबी हुजे उन सां हथ चुरांद कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आल बैत हुजे उन सां हथ चुरांद कयो ऐं अहिड़े नमूने सां जेकॾहिं अल्लाह जे हबीब जूं जेके अज़वाज मुताहरात हुजनि उन सां जेकॾहिं को हथ चुरांद करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां लानत नाज़िल फरमाई आहे। फरमाई त लानत कंदड़नि जी बि उन्हनि जे मथां लानत आहे जेके हरू भरू पाक दामन औरतुनि ऐं पाक दामन साहबा ऐं आल बैत किराम जे मथां पंहिंजूं तोहमतूं घड़नि था। उन्हनि जे मथां अल्लाह बि लानत कई आहे, अल्लाह जे क़ुरान जी बि लानत आहे, अल्लाह जे महबूब जी उन्हनि जे मथां लानत आहे। ऐं इहा उन्हनि जे मथां लानत ई लानत आहे हमेशह। ज़ाहिर आहे जॾहिं को माण्हू कंहिंजी इज़त में हथु विझंदो त उन्हनि जे मथां लानत न वसंदी त बाक़ी लानत वसंदी। ख़ुसूसन जेकॾहिं असां ऐं अव्हांखे एतिरी गैरत आहे जेकॾहिं असांजी के न्याणी ऐं भेण जी इज़त जे मथां को लफ़्ज़ ईंदो त असां हुन में बर्दाश्त न कंदासीं। पर जॾहिं महबूब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जे सरदार जी मुहबत जो इंसान दम बि भरे चवे त हा साईं मां ईमान थो हाणे अल्लाह जे हबीब जे मथां ऐं वरी उनजी घरवारी जे मथां जेकॾहिं भौंके वेठो कुतो त पोइ ज़ाहिर आहे उनजे मथां अल्लाह जी लानत न वसंदी त रहमत वसंदी। अल्लाह जे क़ुरान उन्हनि जे मथां लानतूं कयूं आहिनि।
ऐं हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जूं चई मां अॻ में बि ख़ुसूसियतूं ज़िक्र कयूं अथमि। अल्लाह तबारक व ताला इन अम्मा आयशा साइण खे उहे ख़सलतूं ऐं उहे सम्झो त ख़ासियतूं अता फरमायूं जेके वरी ख़ासियतूं ॿिए कंहिंजे हिसे में न आहियूं। जीअं अम्मा आयशा साइण फरमाए थी त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूं सां गॾु हिकु चादर जे अंदरि आरामी हूंदा हुया, अल्लाह पाक जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिले करे वही नाज़िल फरमाईंदो हुयो। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं वफ़ात कई, अम्मा आयशा साइण जी गोद जे अंदरि वफ़ात कई, ऐं वरी रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं साईं जन खे जेको आहे तदफ़ीन कई वई, अल्लाह जे हबीब जी तदफ़ीन बि अम्मा आयशा साइण जे कमरे मुबारक जे अंदरि घर मुबारक जे अंदरि कई वई। ऐं जिन जे मथां इहे राफ़िज़ी पिया भौंकनि था, जहिड़ी तरह ईरान मां हिकिड़ो राफ़िज़ी आयो, उन चयो त वञी करे इन मुसलमाननि जे इन मुनाज़र सां वञी करे मां बहस कंदुसि, वञी करे उते बहस कंदुसि, उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि अहल बैत इन असहाबे किराम जे मौज़ू जे बारे में। त उहो रस्ते में हलंदे रस्ते में उनखे हिकिड़ो अल्लाह वारो सूफ़ी मिलियो, जेके ज़ाकिरीन हूंदा आहिनि, उहो उन सां मिलियो। उन खां हाल अहवाल वठंदे पुछो चई काॾे थो वञे? चई हेॾे हिन इलाइक़े जे अंदरि हिकिड़ो मुनाज़िर मशहूरु आहे सुन्नत जो, त मां उन सां मुनाज़िरो करणु वञा थो। चई तूं केरु आहे? चई मां जेको आहे शियो आहियां। चई जेको आहे कहिड़ी ॻाल्हि ते मुनाज़िरो करणु थो वञे? चई जेको आहे इहो ई इन साहब ऐं अहल बैत जे मुशाजरात जे बारे में। चई त जेको आहे इमाम हसनैन करीमैन खे तूं मञे थो? चईंदा हो मञा थो। चई हसनैन करीमैन जो कहिड़ो शान आहे? चई तमामु आला ई आला शान आहे उन्हनि जो, हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो, हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। हालांकि इहे जेके आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे फराडी, इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमाम हुसैन जे शान जे अंदरि पंहिंजे सॼे मज़हब खे विकिणो करे उते बंदि कयो अथनि, वरना हक़ीक़ी तौर ते न इमाम हसन खे मञींदा आहिनि, न वरी इन खां अलावा हज़रत अली साईं जे ॿियनि औलाद खे मञींदा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो हिकिड़ो जाली मज़हब ठाहिण जे लाइ बसि हिकिड़ो नुक़्तो खणी करे उन ते मथां टेकड़ी करे बीह रहिया आहिनि त इस्लाम ज़िंदा होता है करबला के बाद। हालांकि इस्लाम त अॻु में ई मुकमल थी चुको हुयो। इहे वाक़िया काइनात जे अंदरि थींदा रहिया ऐं थींदा रहंदा। हिते बि अव्हां ॾिसो त लखनि जी तादाद में मुस्लमान कुसजनि था, कोन था कुसजनि, पर इस्लाम खे कंहिं बि क़िस्म जी परवाह कोन्हे। मुस्लमान जे अमल ते फ़र्क़ु त पए थो, उनजी ज़िंदगी ते त फ़र्क़ु पए थो, पर इस्लाम जी अल्लाह पाक पहिरें ॾींहं खां क़ुर खे नाज़िल फरमाए करे उनजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह पंहिंजे मथां करणु फरमायो। तंहिंजे करे इस्लाम मुकमल ऐं कंप्लीट आहे, इस्लाम अनकम्पलीट न आहे। हा, जेके शहादतूं थियूं ऐं जेके अल्लाह जा प्यारा बाना जेके हिन दुनिया जे तख़्ते ते पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾेई करे रवाना थी विया, अल्लाह पाक बाननि जो बदिलो त उहो ई आख़िरत जे अंदरि रखणु फरमायो आहे। पोइ दुनिया जे अंदरि उन्हनि जे वाक़े खे किसो बणाए करे ऐं उते जेको आहे पंहिंजे सॼे इस्लाम खे हिकु तरफ़ रखी करे ऐं पंहिंजे दीन खे ओॾे ॿिए तरफ़ वञी करे उन किसनि ऐं कहाणियुनि जे पोयां हलाए, इहो इस्लाम न आहे। इस्लाम इहो आहे जेको सईदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, सईदना हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नानो जेको हिते दीन छॾे वियो, अल्लाह जो क़ुर आहे ऐं अल्लाह जे हबीब जा फरमान आहिनि। फरमाईंदा इहो ई इस्लाम आहे, दीन कंप्लीट आहे। दीन जेकर डरणो हुजे हा त बदर जे मक़ाम ते दीन डही पवे हा, पर बदर जे मक़ाम ते अल्लाह इस्लाम खे उहा फतह अता फरमाई जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हेॾा काफ़रनि जो हज़ार जो लश्कर आहे ऐं बदर जे मैदान में 313 साहब आहिनि ऐं उन्हनि मां बि कंहिंखे हथ में चाबुक आहे, कंहिंखे जेको आहे खजीअ जी छड़ी आहे ऐं कंहिंखे लठ आहे, बांस जो डंडो आहे, चंद ॼणनि खे तलवारूं आहिनि, चंद ॼणा घोड़नि में उठनि ते सवार आहिनि। बाक़ी साहब जी हालत इहा आहे जो उन्हनि खे पेरनि में जुती बि कोन्हे ऐं किन खे पहिराण पातल आहिनि त उन्हनि खे इहे जेके आहिनि कंडा जेके आहिनि कंडनि सां पंहिंजूं चतियूं उन्हनि जूं ॻंढियूं पयूं आहिनि। इहा हालत ॾिसी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे इन हुजरे मुबारक जेको उते उन्हनि ख़ीमो खोलियो संजन जे लाइ मरकज़ी ख़ीमो, उते संजन दुआ था घुरनि, ए अल्लाह जेकॾहिं इस्लाम खे बाक़ी रखिणो अथई मुंहिंजा अल्लाह साईं अॼु असांजी मदद करणु फरमाए। जेकॾहिं अॼु बदर जे मैदान में जेकॾहिं 313 हे ग़रीब पहिरें उघाड़ा अॻे उघाड़ा, इहे ग़रीब ऐं मिसकीन साहबी इस्लाम जा मुजाहिद जेकर अॼु ते शिकस्त खाई विया, मुंहिंजा रब पूरी काइनात ते तुंहिंजो नालो बुलंद करण वारो कोई बि न रहंदो। इहे अल्लाह जे हबीब जा लफ़्ज़ आहिनि। साईं जन जेको दुआ था घुरनि, सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन साईं जन जे हथ मुबारक वठी साईं काफ़ी थी वियो, अल्लाह जी रहमत रब जी मदद नाज़ुल थी रही आहे, असांखे यकीन आहे। पोइ साहबा किराम ॿुधाइनि था, फरमाईंदा इहा कैफ़ियत हुई जो असां काफ़िर जे मथां अञा ईअं पंहिंजी लठ मथां वहायूं पिया, अॻे ई काफ़िर जी सिसी दर खां जुदा लॻी पई। अल्लाह पाक फ़रिश्ता नाज़ुल फरमाए करे साहबा किराम जी मदद करणु फरमाए। तंहिंजे करे अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, तारीख़ी वाक़े जो को इनकार कोन्हे। असां वटि जेको आहे दिमाग़ आहे हूंदो, जेकॾहिं न कंहिं शइ खे हक़ीक़त खे बयानु कजे, बाबा तौहीद बयानु कजे त अल्लाह अकेलो आहे, वादो ला शरीक आहे, उन सां कोई बि इबादत जे लाइक़ु न आहे, चवंदा त बाबा हे त नबियनि खे मञी वञंदा,
हे त नबियनि खे मञी कोन था। हालांकि ॾींहं राति मां अर्ज़ु कयमि जीअं जुमे ते हिते बि अर्ज़ु कयमि, उन खां बाद ॿी जॻह ते वरी टी जॻह ते मूं त अर्ज़ु कयमि, जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साईं जन जी सुनतुनि खे, साईं जन जे अमल खे जेकॾहिं पंहिंजे अखियुनि जो नूर न मञियो आहे, हे ॾाढियूं जेके आहिनि कंहिंजे पीउ जे चवण ते कोन रखियूं आहिनि। इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे, तॾहिं त हे मथे ते पटको जेको अल्लाह जे हबीब जी सुनत आहे, हे मुंहिंजे बाबे जी सुनत कोन्हे। हे चेहरे ते ॾाढियूं, हे नमाज़ूं, हे जेके आहिनि रोज़ा, हे हज, इहे ज़कातूं, इहे कंहिंजूं सुनतूं आहिनि? जेके माण्हू चवनि था त जेके आहिनि इहे अल्लाह जे हबीब खे मञी कोन था, त उनखां वठी माण्हू पुछनि भेण जाहिल, हे जेके ॾींहं राति जेके आहिनि ॾींहं राति अल्लाह जे हबीब जे मथां इहे दुरूद ऐं क़ुरान जेको पढ़ी ॿुधायूं था, इहा रसूलुल्लाह जी सुनत आहे न, या कंहिं बिदती जी सुनत आहे, या कंहिं जेको हथ टोके जाहिल जी सुनत आहे? हे इहे क़ुर्बानियूं, हे क़ुरान, हे नमाज़ूं, हे मस्जिदूं, इहे अल्लाह जे हबीब जूं सुनतूं न आहिनि त ॿियो छा आहिनि? ख़ुदा न ख़ास्ता इहे छा इब्लीस जूं सुनतूं आहिनि छा? मिड़ई अचे ख़राबु थिया ख़्वार थिया अची करे इहे मिड़ई हथ टोकियूं ॻाल्हियूं, जॾहिं जेको आहे उन्हनि खे सिधी ॻाल्हि ॿुधाए त इहो उहो ई आहे, उहा ई ॻाल्हि आहे त जीअं चोर आहे न, चोर अहिड़ो होशियारु हुयो, चोर जेके आहिनि अहिड़ा होशियार हूंदा आहिनि जो रस्ते में ॾिठईं त मोटरसाइकिल बीठी आहे नई VIP, त हाणे हुन मोटरसाइकिल ते मालिक जो ॾिठईं त तवजो आहे, दुकान ते मालिक जेको आहे बिना ताले जो छॾे वियो का शइ ख़रीद करणु वियो, त हिन चोर जेको आहे तवजो वठी करे सम्झी त मालिक होॾे मसरूफ़ आहे, हिन जेको आहे गाॾी ते चाबी हणी खड़े अचे करण जी कोशिशि कई। हाणे करण खां बाद में जॾहिं हुनजो जेको आहे इहो मालिक जो रड़ियूं कयूं त अड़े चोर चोर चोर, त हे जेको चोरायूं पहुचे न मोटरसाइकिल, उन बि हुन सां रड़ी कयूं चोर 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 चोर, त ॿियनि छा सम्झो त लॻे थो त चोर अॻियां थो वञे, हे हुनजो पोयों थो वञे, हालांकि निभागो चोरी पाण में पई वञे। असां वटि बि हाल इहो अथव, हे पाण जेके आहिनि कारो पाइनि, को बिदअत में, को जेको आहे शिरक में, को कुफर में। असां जेकॾहिं सुनत जी ॻाल्हि कयूं, तौहीद जी ॻाल्हि कयूं, अल्लाह जे हबीब जी सुनतुनि ते दीन ते अमल करण जी ॻाल्हि कयूं, हे चवंदा हल बाबा इहे मञी कोन था, ॻाल्हियूं टी पाण बि चोर चोर कंदा भॻा था वञनि। अड़े चोरो बेड़ा कारो पियो, असांजी कारी चोराई था वञो, पाण खे सुनी था सॾायो, पाण खे सुन जो ताबेदार था सॾायो। सो बहरहाल क़ुरान फरमायो, मूं अर्ज़ु कयुमि त उहो शख़्स जेको आहे, जेको मूं वाक़ियो बयानु कयां पियो, त उन शख़्स उन खां पुछो अलाह वारे, चईं त ॿुधाए त साईं जेकॾहिं सैयदना हसनैन करीमनि जो एॾो शान आहे जो फरमाई उहो उनखे ॿुधाए पियो कि हसनैन करीमनि जो एॾो शान आहे जिते दफ़न थियल आहिनि न 40 किलोमीटरनि ताईं, जेके बि उनजे इर्द गिर्द जेके आस पास में माण्हू रहनि था, क़ब्रिस्तान में माण्हू वफ़ात कयल, सभिनि खे अलाह पाक सभिनि जे मथां जन्नत खे वाजिबु करे छॾियो। इहो हुन चयो, राफ़िज़ी चयो हुनखे, चई अच्छा, चई हाणे सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो एॾो शान आहे, उनजे नाने जो कहिड़ो शान हूंदो, उनजे नाने जो कहिड़ो शान हूंदो, हुननि भागे सम्झो कोन, जी तव्हां बि न सम्झो अञा, चई हुनजे नाने जो कहिड़ो शान हूंदो, चई तमामु वॾो शान हूंदो उनजो, त हिन जो त 40 किलोमीटरनि जी हज़रत हुसैन साईं जी बरकत आहे जो अल्लाह पाक हुनजे 40 किलोमीटरनि जेको आसपास दफ़न थियल आहे सभिनि खे रब साईं जन्नत में विझंदो, त हाणे हुनजे नाने जो कहिड़ो शान हूंदो, चई त तमामु वॾो शान हूंदो हुनजो। त चई अच्छा, पोइ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े मुबारक जे अंदरि जेके दफ़न थियल आहिनि उन्हनि जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? त उहो काफ़र जेको आहे वठी मोह जे करे वठी भॻो, हिते फाथो अचे हाणे काॾे वञा, पोइ अची जेको आहे मोह वठी करे भॻो, उन वटि जवाब बि कोन। पोइ हुन अंदाज़ो लॻायो त हिते जॾहिं हितां वारा जेके अलाह वारा ज़ाकिरीन जेके दावत ॾियण वारा, इन्हनि जो हाल इहो आहे त मुनाज़र जो हाल ॾाढो छा हूंदो। हे जेको नौजवाननि जे अंदरि इन में मीडिया ते इहो मशहूरु थियो, अली मिर्ज़ा जेको आहे नौजवाननि खे अची ख़्वार कई, अचनि सभु जेके नौजवान यूनिवर्सिटी आहे सभु हुन अली मिर्ज़ा जे पोयां, कॾहिं जेको अमीर मुआविया खे घटि वधि ॻाल्हाईंदो हुते, कॾहिं कादियानियुनि जी हिमायत कंदो हुते, कॾहिं जेको आहे उलमा जे बारे में बकवास कंदो हुते, कॾहिं कंहिंजे बारे में, कॾहिं कंहिंजे बारे में। वियो जो हिकिड़ो इहो कराचीअ जो इहो मुफ़्ती तारिक मसूद जो वियो, उनखे चैलेंज कई, चई तोखे चैलेंज आहे जेल में अची करे मूंसां ॻाल्हाए। हुन वटि कराची त न वियो, जेल में हुनखे चैलेंज कई, चई जेको आहे कॾहिं बि क़यामत अची थी सघे थी पोइ मूंसां हिते ॻाल्हाइणु न ईंदो। हिन बि हमरा हिमत कई, 22 कलाकनि जो सफ़र करे वञी जेल जे अंदरि वियो, 2 ॾींहं हुते रहियो वञी करे, चई 2 ॾींहं मां हिते रहियो पियो, अथई हिमत, वक़्तु मुक़ररु करे अची मुनाज़रो कयूं, ख़बर पए त घणी वीह सवा आहे अमीर मुआविया जे मौज़ू ते ऐं हिन जेको आहे क़ुरान हदीस जे मौज़ू ते ॻाल्हायूं। हमरा जेको आहे चूहे वांगुरु कुए वांगुरु ॿिल में जो ॿिर में जो मोह अञा ताईं ज़ाहिरी कोन्हे। काफ़ी जेके आहिनि उनजा पोइ लॻे जेके आहिनि पोइ हाणे तौबा ताइब थिया त वञ में, इहा त वॾी वॾो को फराड हुयो। तंहिंजे करे इन मीडिया जे दीन ते न ईंदा कयो, असुल दीन ते उन ते अचो जंहिं दीन ते अलाह ऐं अलाह जे रसूल जा परवाना जेके उन दीन ते अमल कनि था। जीअं हीअं जेको आहे निज क़ुरान रखी करे क़ुरान जी आयत पढ़ी करे माण्हू ॿुधाए त असुल दीन इहो आहे, असुल इन दीन जे पोयां हलणो आहे, न के किसनि ऐं कहाणियुनि जे पोयां, किसनि ऐं कहाणियुनि जे पोयां माण्हू हलंदो उनजी आख़िरत बि बर्बाद थी वेंदी, दुनिया बि बर्बाद थी वेंदी। हिदायत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे, हिदायत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे। कंहिं इंसान खे हिदायत मिले, कंहिं इंसान खे हिदायत न मिले, उहो अलाह पाक जे हथ में आहे।
बहरहाल मूं अर्ज़ु कयमि अम्मा आयशा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बारे में जेको हुनजे शान में गुस्ताखी कंदो हुनजो ईमान ख़तमु। क़ुरान फरमाए यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व अयदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून। फरमाए जंहिं ॾींहुं तशहदु अलैहिम अलसिनतुहुम इन्हनि माण्हुनि जे मथां इन्हनि जूं ज़बानूं गवाही ॾींदियूं ऐं व अयदीहिम इन्हनि जा हथ ॻाल्हाईंदा व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून ऐं फरमाईं त ऐं उन्हनि जा पेर बि ॻाल्हाईंदा बिमा कानू यअमलून जेके बि तव्हां दुनिया जे तख़्ते ते अमल कंदा हुया। मुंहिंजा दोस्तो यादि रखो जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला असांजे इन अमलनि जे बारे में रब से असांखां पुछणु फरमाईंदो अहिड़ी तरह जेके न अॼोके ज़माने में इहे नौजवान रातिनि जे पहर जे अंदरि इहे मोबाइलनि ते वेही करे ग़लति क़िस्म जूं वीडियो ऐं ग़लति क़िस्म जूं गेमियूं ग़लति क़िस्म जो माण्हुनि सां या इन्हनि सां ॻाल्हाइण जो इहो सिलसिलो जेको हले थो इहो जे क़यामत जे ॾींहुं इन्हनि हथनि खां इन जे बारे में पुछा थींदी इहे हथ गवाही ॾींदा हाओ मुंहिंजा अल्लाह साईं हे जेको हिन हथनि जे ज़रिए सां इन मोबाइलनि ते इन्हनि कंप्यूटरनि ते या इन्हनि ज़रियनि सां अहिड़े क़िस्म जूं फ़ाहिश फिल्मूं ॾिसंदो हुयो अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो हुयो ऐं इहे मोबाइलनि जा इहे हथ जेके आहिनि गवाही ॾींदा त हाओ असांजा अल्लाह तो हिनखे कुदरत जी क़ीमती निशानियूं करे इहे हथ ॾिना त तूं इन्हनि मां रिज़्क़ कमाए तूं इन्हनि मां पंहिंजे लाइ फ़ाइदो वठि तूं इन्हनि सां दीन जो मददगार साबित थी करे बीह रहो। पर हिन जेको आहे पंहिंजे हथनि खे ॾींहं राति अल्लाह पाक जी नाफ़रमानी में इस्तेमालु कयो। इहे हथ इहे आङुरियूं ऐं अंगूठा क़यामत जे ॾींहुं रब वटि गवाही ॾींदा। यादि रखो ईअं न हुजे जो इहे नौजवान जेके बि इहे बुरा अमल कंदा मोबाइलनि जे ज़रिए सां इन हथनि जे गवाहनि जे करे क़यामत जे ॾींहुं जहन्नम जी बाहि जो बल बणिजी वञनि। अॻे ज़माने जे अंदरि ॾोह करणु ॾुखियो हूंदो हुयो, अॼु ॾोह करणु सवलो अथव। अॻे ज़माने में मुला जेको आहे टीवी जे साम्हूं कोन वेंदो हुयो, जंहिं सुनत जेका आहे चहिरे ते सिंगारी उहो टीवी जे साम्हूं कोन वेंदो हुयो। अॼु टीवी जे साम्हूं वेह न वेह मोबाइल हुनजे हथ में आहे, चाहे त जेको आहे ख़राबु फिल्मूं वेही करे ॾिसे, चाहे त ख़राबु गेमूं खेॾे, चाहे त छा बि करे, अलाह हुनजे विच में ॿियो कुझु बि कोन्हे। तंहिंजे करे फरमाईंदा आहिनि जेकॾहिं अव्हां जी तनायूं जेके अव्हां जूं अकेलायूं आहिनि उहे जेसीं ताईं पाक न थींदियूं आहिनि तेसीं ताईं अव्हां जो ईमान पाक थी नथो सघे। पंहिंजी अकेलायुनि खे पाक कयो। तनायूं जेके आहिनि अकेलायूं ख़बर तॾहिं पवंदी आहे न त हीउ जेको आहे बुज़ुर्ग आहे या जेको आहे शैतान आहे। ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अकेलाप में अलाह जो भउ हुजे, अकेलाप में रब जो भउ करे गुनाह खां पंहिंजो पाण खे बचाए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह जी रज़ा जे ख़ातिर, उन वक़्त में इन जो ईमान मज़बूत आहे। इहो ईमान हिन खे लाज़मी जॾहिं क़ब्र जे अंदरि वेंदो जन्नत जी दरी खोले ॾींदो, जॾहिं क़ब्र मां उथंदो त डायरेक्ट जन्नत जे अंदरि हली वेंदो। मुंहिंजा दोस्तो असां वटि जेको आहे अलाह जे इन भउ करण जी ज़रूरत आहे। असां वटि अलाह जो ख़ौफ़ कोन्हे। जेसीं ताईं असांजे विच में अलाह जो ख़ौफ़ न हूंदो न तेसीं ताईं असांजा अमल इहे क़ाबिल क़बूल आहिनि ई कोन। हीअं जेके आहिनि बज़ारि नमाज़ूं पढ़ूं, बज़ारि जेके आहिनि सोमो सलात ॾींहं राति क़ुर वेठा पढ़ूं, तस्बीह हथ में हुजनि ऐं अकेला में वञी करे अहिड़ा वञी करे गुनाह कयूं जो सभु जेके आहिनि असांजा नेक अमल उहे गुनाहनि जे करे सड़ी ख़ाक थी वञनि, पोइ असांजे हिन नेक अमलनि जो फ़ाइदो कहिड़ो। तंहिंजे करे असांजे नेक अमलनि करण जो सिर्फ़ु इहो फ़ाइदो न आहे त असां पंहिंजो पाण खे नेक अमल कयूं, बल्कि नेक अमलनि जी हिफ़ाज़त बि असांजी ज़िमेदारी आहे। ऐं उहा सभिनि खां पहिरियों अखियुनि जी हिफ़ाज़त आहे। ऐं अखियुनि जी हिफ़ाज़त शुरू कंदा इहो इन जो तक़वा जो पहिरियों ॾाको आहे अखि जी हिफ़ाज़त। जंहिं ॾींहं खां असां अखियुनि जी हिफ़ाज़त शुरू कईसीं उन ॾींहं खां तव्हां महसूसु कंदा अल्लाह तबारक व तआला जो नूर तव्हांजे क़ल्ब जे अंदरि नाज़िल थियणु शुरू थी वेंदो। अव्हां जॾहिं अखि जी हिफ़ाज़त करणु शुरू कंदा न तव्हांखे क़ल्ब में नूर जेको आहे इहो नाज़िल थियणु शुरू थी वेंदो ऐं उन खां बाद में तव्हांखे इबादत जो मज़ो महसूसु थियणु शुरू थी वेंदो। उन खां बाद में तव्हां अखि जी हिफ़ाज़त कयो। हाणे ॾिसो तव्हां नमाज़ पढ़ी ॾिसो, तव्हां इबादत करे ॾिसो, तव्हां क़ुर ॿुधी ॾिसो, हाणे तव्हांखे महसूसु थींदो त वाक़ई मुंहिंजी दुआ खे मुंहिंजो अलाह ॿुधी रहियो आहे, मुंहिंजी दुआ खे मुंहिंजो रब क़बूल करे रहियो आहे। अखियुनि जी हिफ़ाज़त जो हिन में वॾो अमल दख़ल अथव। क़ुरान फरमाईंदा तव्हांजा हथ गवाही ॾींदा, तव्हांजूं ज़बानूं गवाही ॾींदियूं, तव्हांजा हथ गवाही ॾींदा, तव्हांजा पेर गवाही ॾींदा त किथे पंधु करे तव्हां गुनाह करणु विया हुयो या किथे पंधु करे तव्हां नमाज़ पढ़णु विया हुयो। फरमाईंदा यौम इदिन युवफ़्फ़ीहुमुल्लाहु दीनहुमुल हक़, जंहिं ॾींहुं युवफ़्फ़ीहुमुल्लाहु अल्लाह पाक पूरो ॾींदो दीनहुमुल हक़, ऐं फरमाईंदा उन्हनि खे पंहिंजे दीन जो जेको सचो जिते उन्हनि अमल कयो अल्लाह पाक उनजो हक़ उनखे पूरो ॾींदो। वयअलमून अन्नल्लाहुल हक़ुल मुबीन, ऐं फरमाईं त इहे जेके दीन हक़ ते अमल करण वारा आहिनि फरमाईं उहे ॼाणनि था, उन्हनि खे ख़बर आहे त अल्लाह ई सचो आहे। अन्नल्लाहुल हक़ुल मुबीन, फरमाईं त रब जी ज़ात सची आहे, अल्लाह खां अलावा काइनात जे तख़्ते ते ॿियो को आहे ई कोन। दोस्ती रखो अल्लाह जी ज़ात सां, पंहिंजी तारीफ़, पंहिंजी जेका आहे वाखाण तकबीर इहे सभु जेके आहिनि अल्लाह जी ज़ात जूं, पंहिंजा गुनाह छॾियो अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, अमल कयो सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। आख़िर में क़ुरान फरमाईंदा अल ख़बीसातु लिल ख़बीसीन, फरमाईंदा अम्मा आयशा जे मथां तोहमत हणण वारो ऐं ज़ालिमो तव्हां चओ था त अम्मा आयशा बुरी आहे, अम्मा आयशा जे बारे में भौंको था
ऐं वरी रसूलुल्लाह खे सम्झो था त अल्लाह जो रसूल असांजो नबी आहे। ज़ालिम क़ुरान फतवा ॾिनी, फरमाई त ख़बीस औरतूं ख़बीस मर्दनि जे लाइ हूंदियूं आहिनि, पाक दामन औरतूं पाक दामन मर्दनि जे लाइ हूंदियूं आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहे लफ़्ज़ ॻाल्हाया, साईं जेको मुंहिंजो अल्लाह हो तव्हांजे जिस्म मुबारक ते मख खे वेहण जी इजाज़त नथो ॾे, जेकॾहिं आयशा बुरी हुजे हा मुंहिंजो रब साईं आयशा खे कॾहिं बि तव्हांजे निकाह जे अंदरि क़ाइमु न करणु फरमाया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो दलील अंदाज़ो लॻायो, अल्लाह पाक क़ुरान नाज़िल फरमाए करे उनजी साबिती ॾियणु फरमाई त तंहिंजे करे तव्हां ॿुधो हूंदो, जेकर मथां तव्हांखे को बहकाए त जेके नबियनि जूं घरवारियूं बि जेके काफ़िराणियूं हुयूं, हाओ ॿिनि नबियनि जूं घरवारियूं काफ़िराणियूं हुयूं, पर कंहिं बि नबीअ या कंहिं बि साले नबीअ जी घरवारी जेका आहे उहा कॾहिं बि बदकार कॾहिं बि न आहे रही, जो ख़ुदा न ख़ास्ता बदकार या ज़ानियणी रही हुजे, न। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला जेके बि पाक दामन मर्द हूंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह पाक पाक दामन औरतूं नसीब फरमाईंदो आहे। हा, जेकॾहिं असांजे उम्मत वारा जेके आहियूं असां, जेकॾहिं असां मां कंहिं न कंहिं माण्हू सां जेकॾहिं ख़राबु औरत लॻी बि वई, चंद सालनि में ज़ाहिर थी पवंदी ॻाल्हि, चंद सालनि खां पोइ या तलाक थी वेंदी या कंहिं न कंहिं तरीक़े सां अलॻि थी वेंदी। पाक दामन हूंदी, पाक दामन मर्द सां रहंदी, जेकॾहिं ग़लति औरत हूंदी उहा रहंदी बि ग़लति मर्द सां, पाक दामन मर्द सां कॾहिं बि ग़लति औरत नथी रही सघे। इहे वाक़ई जेके आहिनि, तव्हां खोड़ जेके आहिनि ॿुधो था, इहे जेके आहिनि क़ुरान जो समुंड जेको आहे हिननि सां भरियो पियो आहे। तव्हां फ़ाहिशी खे न फैलायो। तव्हां ॾिसियो त तव्हांजी मीडिया जेका आहे, असांजो हिन पाकिस्तान वारो इहो एटमी साइंसदान वफ़ात करे वियो, उन ते मीडिया जो तवजो न आहे। हिकिड़ी कंजरी ऐं कंजर जेको आहे मीनार पाकिस्तान ते पाण सां को वाक़ियो थियो, 2 ॾींहंनि खां मीडिया हुनजे पिया लॻो पियो आहे त फलाणे जेको आहे हीअं कयो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो, हिन हे पैसा लुटिया, हिन जी ऑडियो लीक कई। सॼो मीडिया जो मोहकारो जेको आहे हिन जे मथां। हाणे इहा मीडिया जेका आहे हिन उम्मत जी तर्जुमानी कीअं कंदो? सुबुह सुबुह जो जेकॾहिं तव्हां न्यूज़ चैनल खोलियो न, तव्हांखे ॿुधाईंदो त उहो शाहरुख़ खान जो पुटु जेको आहे होॾे क़ैद थियो आहे हिंदुस्तान में, हिननि वीचारनि खे गिणती आहे हिते। ॿुधी बि नथा मरो पिया, 5 आङुरियूं बूथ ते हुजनि जेके बि इहे मीडिया वारा आहियो। या वरी ॿी ख़बर कहिड़ी, ओ मीनार पाकिस्तान ते 14 अगस्त ते रन जो वाक़ियो थियो, रन सां हुननि बदतमीज़ी कई, उन रन बि उहा बि वरी ड्रामेबाज़ हुई, उन सां जेको छोरो हुयो ठहियलु हुयो उहो बि ड्रामेबाज़ हुयो। सॼो ॾींहुं सभु चैनल जेके आहिनि भरिया पिया आहिनि, इन सां लॻा पिया त फलाणी रन हीअं कयो, हुनजे वरी यार वरी हीअं कयो। हीअ शराफ़त आहे, हीअ तर्जुमानी आहे न उम्मत जी, हीअ पाकिस्तान जी तरक़ी आहे। माण्हू महांगाई जे अंदरि ख़ुदकशियूं पिया था कनि, माण्हू जी कैफ़ियत इहा बणिजी पई आहे जो केतिरा ई वीचारा ज़िंदगी ऐं मौत जी जंग जे अंदरि वेठा था विढ़नि। केतिरनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि मौत जे दाव ते लॻियूं पियूं आहिनि। केतिरा मसाइला आहिनि, सफ़ाई जा मसइला, बीमारियुनि जा मसइला, तकलीफ़ुनि जा मसइला, बेरोज़गारी जा मसइला। इहे मुआशरे जे अंदरि असां वटि जेके आहिनि इहे मीडिया उथारण जे लाइ तयारी कोन्हे। बसि इन्हनि खे जेकॾहिं गैरत ईंदी त कॾहिं जेको आहे रन जो सैंडल जा बि ज़िक्र कंदा, कॾहिं जेको आहे उतां वारो यार उन्हनि जो गिरफ़्तार थींदो उनजा ज़िक्र कंदा, कॾहिं मतिलबु ॾींहं राति हिन फ़ाहिशी सां बेहयाई सां ज़ाहिर आहे। पोइ जहिड़ा उन्हनि जा मालिक ऐं ओड़ा जेके उन्हनि जा किरदार, इहे छा आहे, पैसनि जी जेका मिठाई आहे उनखे ख़बर आहे। असां वारा हमरा क़ुरान ॿुधणु पसंदि कंदा ई कोन, इहे पसंदि कंदा इहे रननि जूं ख़बरूं, तंहिंजे करे ॾींहं राति रननि जूं ख़बरूं दॿी वेठा आहिनि। ऐं उहे बि फ़ाहिशी वारियूं ख़बरूं हुजनि बि, के चङाईअ वारियूं, के मुआशरे खे बिल्ड करण वारियूं, उनखे ठाहिण वारियूं, तामीर वारियूं ख़बरूं हुजनि। औरतुनि खे जेको आहे साईं मुंहिंजे जेके चओ उन्हनि जी तामीर, उन्हनि जी तालीम हुजे, उन्हनि जो किरदारु हुजे, उन्हनि जे हुनर हुजे, या उन्हनि जी तरक़ी कीअं हुजे, उन्हनि जे तलाक जा मसइला, उन्हनि जे निकाह जा मसइला, या साईं अहिड़ा खोड़ मसइला, उन्हनि जी नौकरियुनि जा मसइला, अहिड़ा मामला, इहे सभु जेके आहिनि छुटा, जेके इंसानियत जे ज़िंदा रहण जे लाइ ज़रूरी आहिनि। हे जेके वञी जेको आहे रन जे पोयां लॻा पिया आहिनि सॼो ॾींहुं राति मीडिया वारा, इहे हिननि जे लाइ ख़बरूं आहिनि। त क़ुरान फरमाईंदा अल ख़बीसातु लिल ख़बीसीन, ख़बीस औरतूं ख़बीस मर्दनि जे लाइ आहिनि, वल ख़बीसून लिल ख़बीसात, ऐं ख़बीस मर्द ख़बीस औरतुनि जे लाइ आहिनि, व तय्यिबातु लित तय्यिबीन, ऐं तय्यिब ऐं पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ आहिनि। जेकॾहिं अमां अल्लाह जे रसूल खे पाक सम्झो था, तव्हांखे अम्मा आयशा खे पाक मञणो पवंदो। या त तव्हां इनडायरेक्टली अम्मा आयशा जे ज़रिए सां रसूलुल्लाह ते हमिलो था कयो, ज़ालिम हो। ॿियो न त छा आहे, मक़सदु इहो ई आहे, असुल मक़सदु हिननि जो इहो ई अथव। हिननि खे ख़बर आहे, जीअं आमतौर ते तव्हां ॾिसंदव त जेको लिबरल माण्हू हूंदो आहे न, उहो डायरेक्ट क़ुरान जो इनकार कोन कंदो। उन्हनि खे ख़बर आहे मुस्लमान में थोरी घणी गैरत आहे, क़ुरान जो इनकार कंदासीं, मस्जिद जो अलाह जो इनकार कंदासीं, माण्हू जेके आहिनि ॾींहं राति जो घर ओड़े करे ॾींदा या मोचरा हणंदा। पोइ ख़बर आहे क़ुरान जो इनकार कोन कंदा, पोइ मुलनि जे ख़िलाफ़ु जेको आहे वतंदा, जेको आहे ॾींहं राति भौंकंदा, मुलनि हीअं कयो, मुलनि हीअं कयो। ओ हुन कश्मीर जे कुंड ते जेकॾहिं हिकिड़े ॾाढ़ीअ वारे को बुरो कमु कयो न, सॼे पाकिस्तान जे मुलनि जे ख़िलाफ़ु वावेला हूंदी। चंद ॾींहं पहिरियां यूनिवर्सिटी जे तव्हांजे सिंध यूनिवर्सिटी रिपोर्ट निकिती, ख़बर पई त 130 जेके आहिनि उस्तादनि पंहिंजी जेको आहे शागिर्दनि ते आशिक़ ते उन्हनि सां शादियूं करे छॾियूं। बदकारियुनि जो केस त हज़ारनि में आहे, उते सभिनि जे वात चुप।
मतां जेको लफ़्ज़ कढियो अथनि उते सभिनि जा वात बंदि, सभिनि खे एल्फी लॻी वई। सालनि जेकॾहिं को हिकिड़ो जो सुनत चेहरे ते हुजे को जुर्म कंदो न, कश्मीर जी हुन साइड ते जुर्म कंदो न, सॼे पाकिस्तान में बल्कि ॿाहिरि बि चवंदा भेणा मुला अहिड़ा। बाबा मुला के फरिश्ता आहिनि छा? उन्हनि में बि जेके चोर तव्हां जहिड़ा घिरी आया आहिनि, जहिड़ा मतिलबु जेके बदकार आहिनि, उहे बदकार जेकॾहिं सुनत जे रूप में घिरी आया, कंहिं जेकॾहिं चोरी कई त उन में उनजे शकल जो या उनजे सुनत जो कहिड़ो ॾोह। त अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला जे हबीब सां जेकॾहिं मुहबत रखो था, मां सिधो चवां थो त अम्मा आयशा खे पाक दामन मञिणो पवंदो। जेकॾहिं पाक दामन न मञींदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दामनी ते बि तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ शक पइजी वेंदो। क़ुरान जेको ॿुधायो, क़ुरान फरमाए न वतय्यिबातु लित्तय्यिबीन, पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ। जेकॾहिं अम्मा आयशा पाक आहे त अल्लाह जो रसूल बि पाक मञींदे। असां त उहे पाक मञूं था, असां त पंहिंजी अम्मा मञूं था, असां वटि त को शक शुबो आहे ई कोन। वाक़ियो जेको लिखनि था, फरमाईंदा हिकु दफ़े अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, हुननि जी पाण में वॾी मोहबत हुई। थोरियूं घणियूं इंसानी जेके आहिनि घटि वधायूं हर इंसान वटि थींदियूं रहंदियूं आहिनि, छो त उहे जेके आहिनि उहे बि इंसान हुया, पर उन्हनि जा के मुशाजरात कोन हुया। इहे ज़ालिम फितना खोर जेके आहिनि उन्हनि जा मुशाजरात ऐं जहिड़ा ज़ाहिर करे माण्हुनि जे अंदरि फितनो फैलाईंदा वेठा, छो त उन्हनि जो दुकानु चमके ई कोन थो न इन खां अलावा। सो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा आयशा साईं खे हिकु दफ़े हुन सां ॻाल्हायो, चवंदा अम्मा ज़ाहिर आहे जहिड़ी तरह असांजी अम्मा ओड़ी तरह अम्मा फातिमा जी बि अम्मा। चवंदा अम्मा क़यामत जे ॾींहुं जॾहिं असां उथंदासीं न, जन्नत में वेंदासीं, तूं भली अलाह जे हबीब जी मुंहिंजे अबे जी जेको आहे घरवारी आहे, मुंहिंजी अम्मा आहे, पर क़यामत जे ॾींहुं जॾहिं सॾु थींदो न, त उन वक़्त में इहो सॾु थींदो त हीअ जेका अम्मा आयशा सैयदना सिद्दीक़ अकबर जी जेका आहे धीउ आहे, ऐं अम्मा फातिमा जे लाइ उते सॾु थींदो त हीअ मुहम्मद मुस्तफ़ा जी धीउ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजे लाइ त ॿई नूर अला नूर। अम्मा आयशा सां फरमायो त चई हा मुंहिंजी प्यारी न्याणी, हा इहा ॻाल्हि बि सही आहे, पर इहो बि यादि रखो त जॾहिं जन्नत जे अंदरि दाख़िल थींदो त हर जेको आहे मर्द पंहिंजी घरवारी सां गॾु दाख़िल थींदो। तूं जॾहिं जन्नत में दाख़िल थीअं, तुंहिंजो हथु अलीअ जे हथ में हूंदो, मुंहिंजो हथु मुहम्मद मुस्तफ़ा जे हथ में। सुभान अल्लाह। अहिड़े नमूने सां जेके इहे चादर वारी ॻाल्हि कंदा आहिनि न, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा जेको आहे फातिमा, अम्मा इहे हसनैन करीम आहिनि, हज़रत अली मुर्तज़ा साईं जन ऐं पाण साईं जन पंजनी जे मथां चादर विझी करे फरमायो हाउलाए अहल बैती, हे मुंहिंजा अहल बैत अथव। त हिननि खे इहो बि ॿुधायो हदीस पाक जे रूह सां असां मञूं था त अहल बैत आहिनि, जन्नती आहिनि, असांजे अखियुनि जा नूर आहिनि। हिननि जे जन्नती हुजण में जेको शक करे उहो काफ़िर थी वेंदो। त वरी हो बि ईअं चवे न त जेकॾहिं अम्मा आयशा या जेके रसूलुल्लाह जूं घर वारियूं आहिनि उन्हनि जे जन्नती हुजण में जेको शक करे उहो बि काफ़िर थी वञे, हो बि चए त ख़बर पए। हिननि जो अहल बैत हुजण हदीस मां साबित आहे, रसूलुल्लाह जी घर वारनि जो अहल बैत। 22 पारे जन इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअनकुम रिज्सा अहलल बैति वयुतहिरकुम तत्हीरा। इहे जेके इहा आयत जेके राफ़िज़ी पंहिंजे पेशानीअ ते इहे जेके ईमान बेगाड़ा हूंदा आहिनि न, उन्हनि जे लिखी छॾींदा अथव इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअनकुम रिज्सा अहलल बैति वयुतहिरकुम तत्हीरा। अल्लाह पाक इरादो थो करे त अहल बैत खां जेको उन्हनि खे पाक करणु फरमाए, पर हिन खां अॻी आयत वरी उहा विसरी वेंदी अथनि, जंहिंजे अंदरि क़ुरान फरमाए या निसा अन्नबी लस्तुन कअहदिम मिनन निसाए, ए नबीअ जूं घर वारियूं तव्हां आम औरतुनि वांगुरु आहियो ई कोन। इहा आयत हिन खां अॻु में बीठी आहे। हिननि ज़ालिमनि खां कुझु चयो न करो पियो, अॻियां बि त कुझु पढ़ो। हे हो ई कमु कंदा, हे जेके न अल्लाह जे रसूल खे इंसान न वञींदा आहिनि, चवंदा आहिनि इहो नूर आहे, त उहे पढ़ंदा लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअथ फीहिम रसूला। बसि अल्लाह पाक मोमिननि जे मथां एहसान फरमायो जो रसूल बनाए करे मोकिली। अॻिते पढ़ो त ख़बर पए, छो त अॻिते लिखियो पियो आहे मिन अनफुसिहिम, अल्लाह पाक तव्हांजे नफ़्सनि मां मोकिलियो। त जीअं न मुहाड़े वारे जानवर खे मुहाड़ो वठी वञे, हिन खे बि अॻिते जेको आहे मुहाड़ो वठी वञे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमाई त पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ आहिनि, वतय्यिबून लित्तय्यिबात, ऐं पाक मर्द पाक औरतुनि जे लाइ आहिनि। उलाइका मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून, फरमाई त उलाइका मुबर्रऊन, इहे ई जेके नेक आहिनि, मिम्मा यक़ूलून, ऐं इहे ई जेके मिम्मा यक़ूलून जेके चवनि था इहे इन्हनि खां आज़ादु आहिनि। लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम, फरमाई त इन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं पाक रिज़्क़ आहे, अल्लाह वटि इज़त वारो रिज़्क़ आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।